इलेक्शन कमीशन कराची में हींअर ताईं जे नतीजनि जे बुनियाद ते पार्टी पोजीशन जारी करे छॾी। इलेक्शन कमीशन मूजिबि शहर जे 246 सीटनि ते पीपल्स पार्टी 58 सीटनि सां अॻिते, जॾहिं जमायत इस्लामी 31 सीटनि सां ॿिए नंबर ते ऐं तहरीक इंसाफ़ 26 सीटनि सां टे नंबर ते। रिपोर्ट मूजिबि मुस्लिम लीग नून 4, जॾहिं त JUI तहरीक लब्बैक MQM पाकिस्तान ऐं हिकु आज़ाद उम्मीदवार हिकु सीट हासिल करे सघिया। पेशावर में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के अॻूणे सदर लतीफ़ आफरीदी के क़त्ल कंदड़ जवाबदार अदनान आफरीदी गिरफ़्तार, जॾहिं त पाकिस्तान बार काउंसिल सुभाणे सॼे मुल्क के अदालतन में हड़ताल जो ऐलान कंदे चयो आहे त वकील सुभाणे सॼे मुल्क के अदालतन में पेश न थींदा। इमरान खान चयो आहे त निगरान सिट लाइ क़ौमी असेंबली में वञण लाइ तयार आहियूं, जॾहिं त राना सनाउल्ला जवाब ॾींदे चयो आहे त असेंबली में कीअं ईंदो, इस्तीफ़ाऊं जो ॾिनियूं अथव। मौलाना तारिक जमील के 3 बैंक अकाउंट्स में 50 अरब रुपया मौजूद आहिनि। FI पारां दावा कई वई आहे, जॾहिं त FI पारां 3 अकाउंट मंजमंद कया विया।